जी नाज़रीन, सिंधी न्यूज़ में खबरों जो सिलसिलो जारी है। खबर शामिल कंदासीं रानीपुर खां। रानीपुर पुलिस जी मुबैना तशद्दुद में पौरियत फ़ौत वारसनि जो लाश क़ौमी शाहराह ते रखी टायरनि खे बाहियूं ॾेई धरणो। तहसील मूजिबि सोबोदरो थाणे जी अदा ॻोठ मिसर ख़ान सहतो वासी पौरियत 40 सालनि जो लाल बख्श सहतो वलद मोहम्मद सूबल सहतो पुलिस जी मुबैना तशद्दुद में फ़ौत थी वियो। संदसि वारसनि दरिया ख़ान सहतो, मोहम्मद जुमन सहतो, फैज़ मोहम्मद सहतो, इरफान सहतो, इख्तियार सहतो, मोहम्मद सालेह सहतो, वडेरो उमर हुसैन सहतो जी अॻवाणी में लाश रानीपुर क़ौमी शाहराह ते रखी टायरनि खे बाहियूं ॾेई रोड ब्लॉक करे छॾियो। एतिराज कंदड़नि मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त असांजो पंहिंजी बिरादरी जे माण्हुनि सां ज़मीन जी मालिकी तां जहिड़ो हलंदड़ आहे। हिकु हफ़्तो अॻु असां पंहिंजी ज़मीन ते कमु करे रहिया हुआसीं त असांजे मुखालफ़नि वडेरो इमदाद अली सहतो, ग़ुलाम नबी सहतो पंहिंजे साथियुनि सां गॾु असां मथां हमिलो करे ॾिनो। सोबोदरो थाणे जे SHO अकबर आलमाणी असांजो केस दाख़िल करण बदिरां असांजे मुखालफ़नि खां गरी रिश्वत वठी असांजे हमराह खे गिरफ़्तार करे गुम करे छॾियो ऐं राति उनजो लाश ॾिनो आहे। हुननि चयो त पुलिस मुखालफ़नि खां पैसा वठी असांजे हमराह खे क़त्ल कयो आहे। पुलिस जवाबदारनि सां बिट बणियल आहे। हुननि मुतालबो कयो त सोबोदरो थाणे जे SHO अकबर आलमाणी समेत वडेरो इमदाद अली सहतो, ग़ुलाम नबी सहतो ख़िलाफ़ केस दाख़िल करे असां सां इंसाफ़ कयो वञे। जॾहिं त एहतिजाज सबबि क़ौमी शाहराह जे ॿिन्ही पासनि खां गाॾियुनि जूं कतारूं लॻी वियूं। आख़िरी इतलाहनि ताईं वाक़े जो को केस दाख़िल न थी सघियो हो।